नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां ॻोठ लुंडो टमोर जे रवासी शाइर अदाकार सिकंदर अली सोलंकी बिरादरी जे माण्हुनि पारां धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते हिन ॿुधायो त मुंहिंजी बिरादरी जा माण्हू बिला जवाज़ मूं समेत मुंहिंजे भाइरनि मथां कूड़ा इल्ज़ाम हणी केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हिन चयो त असांजी बिरादरी जा माण्हू मोर माछी, ईदन माछी, गुलबार माछी ऐं ॿिनि धमकियूं ॾींदे ज़बरदस्ती रिश्ते जी घुर कनि था, जेको न ॾियण जी सूरत में मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हिननि मूं मथां फुर जा कूड़ा इल्ज़ाम हणी केस दाख़िल कराया हुआ, जेको कोर्ट सगोरी में कूड़ साबित थियो, पर ॿीहर ही असां मथां कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां अदालत सगोरी में तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त पिणु ॾिनी, पर पुलिस तरफ़ां तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त मूं मथां कूड़ो इल्ज़ाम हणी धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।